मीरपुर बठोरो प्रेस क्लब में प्रेमी जोड़े पहुंची तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो। ॻोठ ख़ुदा ॾिनो मल्हा जो प्रेमी जोड़ो तहफ़्फ़ुज़ लाइ प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत पहुची। उन मौक़े ते हमीद मल्हा ऐं संदसि घरवारी फ़हमीदा मल्हा मीडिया खे ॿुधायो त असां पंहिंजी मर्ज़ी मूजिबि सिजावल कोर्ट में 2022 अप्रैल 6 ते शरीयत मूजिबि हक़ निकाह कयो आहे। जंहिंखां पोइ छोकिरी जा चाचा दीदार मल्हा रमज़ान मल्हा ऐं गुल हसन मल्हा असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांखे ज़िंदगी जो ख़तरो आहे। हुननि चयो त असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथियां माण्हू हूंदा। हुननि हाई कोर्ट ऑफ सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।